अस्सलाम वालेकुम। अॼु असां उर्दू ऐं सिंधी ॿई गॾु सिखंदासीं। मेरा नाम हिरा है, मुंहिंजो नालो हिरा आहे। मेरा मुंहिंजो नाम नालो है आहे। आप कैसे हो? अवां कीअं आहियो? आप अवां कैसे कीअं हैं आहियो? आप क्या करते हैं? अवां छा कंदा आहियो? आप अवां क्या छा करते कंदा हैं आहियो? मैं ठीक हूँ, मां ठीक आहियां। मैं मां ठीक ठीक हूँ आहियां। मैं पढ़ता हूँ, मां पढ़ंदो आहियां। मैं मां पढ़ता पढ़ंदो हूँ आहियां। उर्दू जुमलों का सिंधी में तर्जुमा पढ़िए। आप इस वक्त कहाँ जा रहे हैं? सिंधी अवां हिन वक्त केॾांहुं वञी रहिया आहियो? उर्दू अल्फाज के माना सिंधी में आप
अवां इस हिन वक़्तु कहाँ केॾांहुं जा वञी रहिया आहियो। मैं अभी शहर के तरफ जा रहा हूँ। मां हाणे शहर जे तरफ़ वञी रहियो आहियां। मां अभी हाणे शहर की जे तरफ जा वञी रहियो आहियां। आप क्या पीना पसंद करेंगे? अवां छा पियण पसंद कंदव? अवां क्या छा पियण पसंद कंदव? मैं गरम चाय पीना पसंद करूँगा। मां गरम चाय पियण पसंद कंदुसि। मां गरम चाय पियण पसंद कंदुसि। आप क्या लिख रहे हैं? अवां छा लिखी रहिया आहियो? अवां क्या छा लिखी रहिया आहियो? मैं अपने दोस्त को खत लिख रहा हूँ। मां पंहिंजे दोस्त खे खत लिखी रहियो आहियां। मां अपने पंहिंजे दोस्त को खत लिखी रहियो हूँ। क्या आपने कभी तारीखी शहर मोहनजोदड़ो घूमा है? छा अवां कॾहिं तारीखी शहर मोहनजोदड़ो घुमियो आहे? छा अवां कॾहिं तारीखी शहर मोहनजोदड़ो घुमियो आहे? जी हाँ, मैं मोहनजोदड़ो दोस्तों के साथ एक बार गया हूँ। जी हाँ, मां मोहनजोदड़ो दोस्तनि सां हिकु दफ़ो कयो आहियां।
जी हाँ, मैं, मां, मुंहिंजो दड़ो, दोस्तनि के साथ सां एक बार हिकु दफ़ो गया वियो आहियां। इहे हुया सिंधी। उर्दू में ॿई तव्हांखे असां ॿुधायो, हिकु हिकु लफ़्ज़ करे ॿुधायो आहे। हाणे सम्झिजो, सिखिजो, पोइ पाण में ॻाल्हायो त जीअं तव्हांखे सम्झ में अची वञे।